पंगरियो में लाड़ जलाल सूफ़ी बुज़ुर्ग सैयद समन शाह सरकार के सालियाने उर्स जूं तक़रीबूं जारी आहिनि। उर्स के मौक़े ते घोड़नि जी डोड़ समेत मल मलाखड़े जा ज़बरदस्त मुक़ाबला कराया विया। रिपोर्ट कर रहा है अली गुल खोसो। लाड़ जे लाल सूफ़ी बुज़ुर्ग सैयद समन शाह सरकार जो सालियानो 90हों उर्स मुबारक शुरू थी वियो आहे, जंहिंजी शुरूआत उकाब खाते जे पार्लियामानी सेक्रेटरी हीर सोहो, CM सिंध जी सलाहकार तंज़ीला कमराणी, PP अॻवान ग़ुलाम क़ादिर मरी ऐं रईस कबूल खान खटाण गुलनि जी चादर चाढ़े कई। तव्हां सभिनीनि खे समन सरकार जे मेले जी मुबारकबाद आहे। यकीनन लाड़ जो अगरि थी चऊं त वॾी दरगाह आहे ऐं उन में नंढे हूंदे आया बि हूंदासीं बाबा सां गॾु, ऐं हिते एज़ ए पार्लियामेंट सेक्रेटरी अची तमामु घणी ख़ुशी थी रही आहे ऐं इफ़्तिताह करण फ़ख़्रु महसूस थी रहियो आहे। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं हीअ दरगाह उन्हनि मेन दरगाहुनि सिंध जी चंद मेन दरगाहुनि मां हिकु आहे। यकीनन मुंहिंजे भाउ जी चयो हिते असांखे अदबी कॉन्फ्रेंस बि रखाइणु खपे ऐं जेके तव्हां कुझु नंढियूं शयूं ॿुधायूं ऐं सम्झां थी कुझु अञा बि अहिड़ा मसइला हूंदा जेके हींअर हाईलाइट न थिया हूंदा, लेकिन छो जो आउं बदीन ज़िले जी आहियां, लाड़ पट्टी जी आहियां, मुसाफ़िर जी नियाणी आहियां, चाहींदसि त मुसाफ़िर जे शहर खे वधि खां वधि सहूलियतूं मिलनि। हिन उर्स मुबारक जे मौक़े ते हज़ारे अक़ीदतमंद पंहिंजूं मन जूं मुरादूं हासिल करण लाइ नज़राने जो कुकड़ खणी दरगाह ते हाज़िरी ॾींदा आहिनि ऐं ख़ुशी मां धमाल बि कंदा आहिनि। जॾहिं त उकाब खाते तरफ़ां दरगाह खे वधीक ख़ूबसूरत करण लाइ चौतरफ़ रंगीन बल्बनि सां सींगारियो वियो आहे। ॿिए तरफ़ SSP बदीन शाहनवाज़ चाचड़ तरफ़ां समन सरकार जे मेले में 350 पुलिस अहलकार मुक़ररु कंदे सिक्योरिटी खे तमामु सख़्तु करे छॾियो आहे ऐं मेले में अच वञ जे रस्तनि ते 24 चेकिंग पिकेट क़ाइमु कया विया आहिनि, जंहिं करे पुलिस तरफ़ां इंतज़ाम इंतिहाई सख़्तु नज़र अचनि था ऐं मेले में मंशियात तोड़े जेब कतरण लाइ SSP बदीन शाहनवाज़ चाचड़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई जूं हिदायतूं पिणु जारी कयूं आहिनि। मेले में सिंध जे भलनि घोड़नि में डोड़ या मुक़ाबला जारी आहे ऐं हज़ारे शौक़ीन लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि। हिन मेले में रेगिस्तान जे बादशाह उठ जो पिणु भला भली जो मुक़ाबिलो करायो वियो ऐं सिंगार करे झूमरियूं पारायूं वियूं, जिन ॾिसंदड़नि जो मन मोहे वरितो ऐं वॾे पैमाने ते उठ विकिरो पिणु थींदा रहिया। समन सरकार जे मेले में वॾे पैमाने ते मल जा इंतज़ाम कयो वेंदो आहे, जिते सिंध ऐं पंजाब जा मल पहलवान ज़बरदस्त मुक़ाबिलो कंदा आहिनि। हिन साल बि मल पहलवान जा मुक़ाबिला जारी आहिनि, जिते मल पहलवाननि मल दौरान वॾी ज़ोर आज़माई कई ऐं हिक ॿिए खे घुमाए घुमाए पट कयो ऐं शौक़ीननि खां दाद पिणु वसूल कयो। ॿिए पासे लाड़ जी सुञाणप मलाखड़ो रांदि पिणु जारी आहे, जिते लाड़ जा समूरा रांदीगर रांदि करे मेले जे शौक़ीननि खे लुत्फ़ अंदोज़ करे रहिया आहिनि। हीअ जेको बेलाड़ो रांदि आहे हिनखे तक़रीबन 150 साल थी विया आहिनि, पर हीअ बि असांजी बेलाड़ो रांदि आहे ऐं हिन में जेको असां सां बिल्कुलु नाजाइज़ी थिए थी। हिनखे भला सियासी हिसाब सां अलाए छा आहे कीअं कहिड़े हिसाब सां असांजी रांदि खे तमामु पोइते करे छॾियो आहे। जेका वञी 3 ज़िलनि में रांदि हुई, जेका हाणे वञी सिर्फ़ु लाड़ जे इलाइक़े में रही आहे। हीउ सिंध में वाहिद लाड़ जो मेलो आहे जेको बरपट में लॻायो वेंदो आहे। हिन मेले खे कुंवार वांगुरु सिंगारियो वञे थो। मेले जा मुकमल इंतज़ाम ठेकेदार संभालनि था। हर साल जीअं हिन साल बि 3 हिसनि में अलॻि अलॻि ठीका ॾिना विया आहिनि, जंहिंमें शोल आहिनि, मानियारी, मिठाई, किशमिश शामिल आहिनि। ताज़ो ई तेल में वाध करण सां महांगाई उरूज ते आहे ऐं ॿिए पासे मेले में ठेकेदारी निज़ाम सबबु महांगाई चोट चढ़ियल आहे। महांग मारे छॾियो आहे। हिन महिल किलो असां हलायूं था 400 रुपया, 400 रुपया हलायूं त ईअं सम्झो त असांखे 10-20 रुपया बसि बचनि। खंडु महांगी, बूरा महांगा, ॾुंगियूं महांगियूं, हर शइ महांगी, ठीका महांगा थी विया, ग़रीब माण्हू जी त कोन सघे। हिन मेले में ॿारनि औरतुनि तोड़े वॾनि माण्हुनि खे तफ़रीह लाइ वॾा चींगा, मौत या खूह, सर्किस, डाजिंग कारूं, रेल गाॾियूं तोड़े केतिरा ई तफ़रीह इंतज़ाम कयल आहिनि, जंहिं करे हज़ारे मेले जा शौक़ीन अक़ीदतमंद हिन मेले में हेॾी वॾी महांगाई में बि पंहिंजी जेब जा बटन खोलियो छॾीनि ऐं मेले में पंहिंजी ख़्वाहिश जो मज़ो वठनि था। कैमरामैन सिकंदर अली खोसो सां गॾु अली गुल खोसो, आवाज़ TV न्यूज़, पंगिरियो।